जॾहिं गुज़ारे वियो त हर तरफ़ रोज राड़ो थी वियो, सॼो मुल्क वीरान थी वियो। सिंध अलॻि रोए पियो, पंजाब अलॻि रोए पियो, बलूचिस्तान अलॻि रोए पियो, सरहद अलॻि रोए पियो। हर जाइ ते रोज राड़ो हुजे, अवाम जूं जेके हुजनि अखियूं आलियूं हुजनि, हर तरफ़ ओछंगारूं ओछंगारूं हुजनि साईं। ऐं हर कदम जेको हुजे उहो मोरे जी तरफ़ हुजे। डॉक्टरनि गाॾियूं कराए सभु मोरे ॾे पहुचनि पिया त बाबा मोरे ते वञूं। एॾो दोस्तो ग़म हुजे, हर को माण्हू हिक ॿिए खे भाकुर पाए रोए पियो, ओछंगारूं पियो ॾे ऐं उस्ताद जलाल चांडे खे यादि पियो करे। दोस्तो एतिरो माना सोग थियो जो उस्ताद जलाल चांडे जा जेके जानवर हुआ न उन्हनि खाइण पीअण छॾे ॾिनो ऐं उस्ताद जलाल चांडे जूं जेको मेंहूं उहे बि रोअनि पियूं उस्ताद जलाल चांडे खे यादि करे। ऐं कई ॾींहंनि ताईं उन्हनि मेंहनि खाइण पीअण छॾे ॾिनो। दोस्तो उस्ताद जलाल चांडे जी वफ़ात ते उस्ताद जलाल चांडे जा घोड़ा बि रुना ऐं गाह न पिया खाइनि। उस्ताद जलाल चांडे जा घोड़ा, उस्ताद जलाल चांडे एतिरो उन्हनि सां प्यारु कयो, मेंहनि सां प्यारु कयो, जानवर सां, पखियुनि सां प्यारु कयो। उहे सभु पखी पखण जानवर उस्ताद जे ग़म में ॿुॾल हुआ। दोस्तो उस्ताद जे ॻोठ वारा हुआ सभु ग़म में ॿुॾल हुआ। उस्ताद जा मिट माइट, ओड़ो पाड़ो, काछो, हर जाइ ते उस्ताद जो ग़म हो। दोस्तो छा कैफ़ियत हुई, सॼो सोगवार माहौल हो। माण्हुनि घर में चुल्ह ॿाइण छॾे ॾिनो, बाहि ॿारण छॾे ॾिनो। दोस्तो इहो उस्ताद जलाल चांडे जी मोहबत हुई, ग़म हो। उस्ताद जलाल चांडे जी ख़बर जेका आहे उहा अख़बारनि में बि हली, टीवी ते बि हली, PTV ते बि हली ऐं वॾनि वॾनि अख़बारनि माना इहे ख़बरूं ॾिनियूं उस्ताद जलाल चांडे जूं। अंग्रेजी अख़बारनि अलॻि ॾिनियूं, दी न्यूज़ ॾिनियूं, डॉन ॾिनियूं, जंग अख़बार ॾिनियूं ऐं सिंधी अख़बार त हुन ई ॾिनियूं। दोस्तो किंग प्रोडक्शन वारनि उते उस्ताद जलाल चांडे जी वीडियो भरी जॾहिं गुज़ारे वियो। दोस्तो ऐं वॾी अवाम आयल हुई, वॾा वॾा फनकार आयल हुआ उस्ताद जलाल चांडे जे जनाज़े ते। शमल अली मीराली आयल हो, मुमताज़ लाशारी, ॿिया वॾा वॾा फनकार जेके हुआ, रेडियो पाकिस्तान जा ऐं टेलीविज़न जा, PTV जा सभु माना फनकार, आर्टिस्ट, ॻाइणा, हर माना तबिके वारा माण्हू आयल हुआ। उस्ताद जलाल चांडे जा परिस्तार मदा, एतिरी अवाम गॾु थी वई। दोस्तो ऐं दोस्तो इहा जेका उस्ताद जलाल चांडे जी जेका ख़बर हुई उहा पाकिस्तान में त हली, पर BBC उन ख़ासि रिपोर्ट ॾिनी उस्ताद जलाल चांडे जी वफ़ात जी। दोस्तो उन्हनि ॿुधायो त अॼु सिंध जो माइकल जैक्सन गुज़ारे वियो। गुलकार हो, वॾो ॻाइणो जेको पाकिस्तान जो हो, उहो उस्ताद जलाल चांडे माना गुज़ारे वियो ऐं अवाम हुनजे लाइ माना बेहोश थी किरी पई, के रोअनि पिया, के उछिंगारूं ॾियनि पिया ऐं वॾी माना जेका जनाज़े निमाज़ थी जंहिंमें केतिरा माण्हू शरीक थिया ऐं 4000 जेके अजरकूं पयूं उस्ताद जलाल चांडे जी माना जनाज़े ते। दोस्तो इहा ख़बर सिर्फ़ु BBC न ॾिनी, इहा ख़बर जेका असांजे पाड़े वारे मुल्क भारत में बि माना इहा ख़बर ॾिनी वई। उतां जी जेका नेशनल जेको TV आहे, दूरदर्शन, उन इन जी ख़बर अलॻि हलाई ऐं ऑल इंडिया रेडियो जी जेका सिंधी सर्विस आहे आकाशवाणी, उते उस्ताद जलाल चांडे जी ख़बर हली त बाबा उस्ताद जलाल चांडे जेको खड़ताल ऐं चपड़ी जो बादशाह फनकार अॼु गुज़ारे वियो, अॼु असां में न आहे रहियो। ऐं हुनजो राग जेको झरझंग में मक़बूल हो, हर ख़ासि आम माण्हू ॿुधे पियो त एतिरो अवामी फनकार हो। दोस्तो इहे ख़बरूं हलियूं, हर इदारे ख़बरूं ॾिनियूं। दोस्तो उस्ताद जलाल चांडे जो जेको ॾुख हो उहो सिंध पाकिस्तान पूरे में रहियो, पंजाब ताईं बि रहियो, बलूचिस्तान ताईं बि रहियो, पर इहो ॾुख जेको आहे सरहदूं पार करे दुबई, कतर, मस्कत ताईं पहुतो, जिथे जिथे सिंधी माण्हू रहनि पिया ऐं इंडिया में राजस्थान, गुजरात ताईं। दोस्तो इहो ॾुख थी वियो, हर जॻह ते माना जेके हुआ सोग जो आलम हो ऐं हर अख आली हुई, हर माण्हू उछिंगारूं ॾे पियो त हीअ असां सां छा थी वियो, असांजो महबूब फनकार असांखां जुदा थी वियो, अॼु असांजे लाइ माना जीअण महाल आहे, अॼु असांजो ॾींहुं गुज़रण वारो न आहे,
जो असांजो फनकार अज़ीम फनकार गुज़ारे वियो, असांजो प्यारो फनकार गुज़ारे वियो, असांजो हर दिल अज़ीज़ फनकार गुज़ारे वियो। जैसी साह शरीर में तैसी पिरी नेत में हर छड़बो सजन ही साणे रुवारे ही डेल छड़े हलबो लोकमा। दोस्तों अल किथे किथे तॾा विछाया विया, उस्ताद जलालचंद जूं फातह ख़्वानी कयूं हुयूं, उस्ताद जलालचंद जा पत्थर कया विया, उस्ताद जलालचंद जा टीजा कया विया। दोस्तों इहा ग़म जी फिज़ा हर जाइ ते हुई। अहिड़ो अज़ीम फनकार हो दोस्तों, अहिड़ो अज़ीम फनकार कॾहिं न पैदा थींदो। एतिरी अवाम उस्ताद जलालचंद खे चाहे पई, मोहबतूं पे करे, ऐं अॼु ताईं विसारे न आहे सघी। अॼु ताईं उस्ताद जलालचंद सां ओतिरी मोहबत थी करे, ओतिरी चाहत थी करे, ऐं ओतिरी उस्ताद जलालचंद लाइ दीवानी मस्तानी आहे। अॼु बि केस्टूं ॿुधे पई, अॼु बि उहा ई मोहबत क़ाइम व दाइम आहे। दोस्तों दुआ कयो अल्लाह पाक उस्ताद जलालचंद खे जन्नतुल फिरदौस में जगह अता फरमाए ऐं हुनजी बख़्शिश करे, आमीन। दोस्तों मां सम्झां थो हीउ वीडियो तव्हांखे तमामु घणो पसंदि आयो हूंदो। जे पसंदि आयो हुजे त असांजी वीडियो खे लाइक कयो, कमेंट कयो, दोस्तनि खे शेयर कयो ऐं असांजी चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। महिरबानी। अल्लाह हाफ़िज़ दोस्तों।